Bismillahirrahmanirrahim. Maya Durnaman Sumro, Assistant Professor at Government Boys Degree College, Nonderu. Tazoyi Sindh Public Service Commission की तरफ खां सिंधीअ जी लेक्चरशिप जे लाइ रिटन टेस्ट जो नतीजो पधरो थी चुको आहे ऐं हिन वक़्तु इंटरव्यू जो ज़ोर शोर सां तयारी हली पई। मां सभ खां पहिरियां कुझु हिदायतूं कुझु तजवीज़ूं ॾियणु मुनासिबु सम्झंदुमि। लेक्चरशिप जे सिंधीअ जे लेक्चरशिप जे रिटन टेस्ट खां पोइ इंटरव्यू जे लाइ लाज़मी आहे त सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजे सब्जेक्ट खां अलावा मां थोरो मुख़्तसिर हुन जे बारे में ॿुधाइणु ज़रूरी सम्झंदुमि त पंहिंजे सब्जेक्ट खां अलावा तव्हां कहिड़ा कहिड़ा सुवाल पुटअप थी सघनि था। सब्जेक्ट में जीके जंहिंमें पाकिस्तान स्टडी इस्लामियात ऐं करंट अफेयर्स जे बारे में तव्हां खां कुझु सुवाल पुटअप थी सघनि था जेको इंटरव्यू जो पिणु हिसो हूंदो आहे। मेजर त तव्हांखां पंहिंजो सब्जेक्ट ई पुछियो वेंदो। तव्हां सब्जेक्ट खां पहिरियां अचण खां पहिरियां इहो मुनासिबु सम्झंदुमि त तव्हांखे वरी इन बारे में ॿुधायां त जीके में तव्हांखां बर्निंग इशू ते करंट अफेयर्स जा क्वेश्चन्स पुटअप थी सघनि था। इस्लामियात जा सुवाल तव्हांखां पुटअप थींदा। उनखां अलावा पाकिस्तान स्टडीअ जा ऐं उनखां अलावा असांजी कैपिटल सिटीज़ आहिनि या करंसीज़ आहिनि उहे सभु जेके आहिनि सुवाल तव्हांखां पुटअप थी सघनि था। त पंहिंजे सब्जेक्ट खां अलावा इन जे बारे में बि तव्हांखे लाज़मी तयारी करणी आहे। हाणे अचूं था जेको मेजर इंटरव्यू तव्हांजो थींदो पंहिंजे सब्जेक्ट में त सब्जेक्ट मां कहिड़ा सुवाल पुटअप थी सघनि था। सभ खां पहिरियां मां ॿुधायां त सिंधी सब्जेक्ट ॿिनि हिसनि ते मबनी आहे। हिकु आहे नसर, ॿियो आहे नज़म। मां तव्हांखे सभ खां पहिरियां नसर जे बारे में ॿुधाइणु ज़रूरी थो सम्झां त नसर जा केतिरियूं ई माना हिसा आहिनि नसर में। जीअं दास्तान आहे, उनखां अलावा नाविल आहे, उनखां अलावा कहाणी अफ़सानो जेके चऊं आहे, उनखां अलावा ड्रामो आहे, उनखां अलावा आतम कहाणी आहे, उनखां अलावा सवानो उमिरी आहे, उनखां अलावा मज़मून आहे ऐं ॿियूं केतिरियूं ई सिंफ़ूं हिन नसर में अची थी वञनि। हाणे असां जेकॾहिं नंबरवार थोरो घणो तव्हांखे अवेयरनेस ॾिजे त पहिरियां जेको असांखे मिले थो सिंधी नसर में उहो मिले थो दास्तान। दास्तान जे हवाले सां हिकिड़ो जीअं पुराणा दास्तान असांखे अलिफ लिल आहे, सैफुल मलूक आहे, हातिम ताई आहे, चार दरवेश आहिनि, गुल बकावली आहे, गुल ख़ानदान आहे ऐं उनखां अलावा ॿिया केतिरा ई दास्तान जंहिंजो रवाज पियो जंहिंजो मक़सदु जस्ट एंटरटेनमेंट हूंदो हुयो। नाविल हिकु अहिड़ी सिंफ़ आहे जेका हक़ीक़त जा अक्स उन में भरिया वेंदा आहिनि। नाविल बेसिकली असांजे सिंधी अदब जी सिंफ़ न हुई पर पोइ उनखे अंग्रेज़ी अदब मां हेॾे ट्रांसफर कयो वियो। ख़ासि तौर ते पहिरियां जॾहिं सिंधी अदब में नाविल जी सिंफ़ मुतारिफ़ थी उहा रासीलास नाविल हुयो जेको तर्जुमो कयो वियो जेको मुंशी उधाराम ऐं दीवान नूर राय उनखे तर्जुमो कयो सिंधी अदब में। उनखां पोइ पहिरियों तबज़ात नाविल जेको आहे मिर्ज़ा कलीश बेग लिखियो जेको दिलाराम नाले सां हुयो जेको 1888 में लिखियो वियो। 1890 में ज़ीनत नाले हिकु शाहकार नाविल मिर्ज़ा कलीश बेग लिखियो जंहिंमें मुस्लमान तबिके जे मुस्लमान जी रीति रस्मुनि खे फोकस कयो वियो आहे। साॻी वरी वक़्त ते लालचंद अमर जगत्याणीअ टोट जो चंड लिखी हिंदुइज़म जी रीति रस्मुनि खे हुन में फोकस कयो आहे। अहिड़े नमूने सां हिकिड़ो सिलसिलो नाविल जो शुरू थियो। नाविल बेसिकली अंग्रेज़ी अदब मां जेको आयो पहिरियों जेको नाविल हुयो अंग्रेज़ी अदब में पामीला नाविल हुयो। पामीला हिकु नौकरियाणी हुई जंहिं ते लॉर्ड आशिक़ थियो ऐं उन जे पस मंज़र में इहो नाविल लिखियलु आहे। उनखां बाद में सिंधी अदब में उहा नाविल जी सिंफ़ मुतारिफ़ थी वई। मुख़्तसिर मां तव्हांखे वरी हाणे कहाणीअ जे बारे में ॿुधायां। कहाणी ऐं अफ़सानो बि सिंधी अदब में हिकु सिंफ़ आहे जेका मुख़्तसिर हूंदी आहे हिकु ई किरदार खां शुरू थींदी आहे ऐं उन ई किरदार जी जोग ते पई घुमंदी आहे ऐं उहो उन जो समूरो जेको किसो उन ई किरदार ऐं उन सां रिलेटेड जो समायल हूंदो आहे। उनखां अलावा आहे ड्रामो। तव्हांखां कहिड़ा सुवाल पुटअप थी सघनि था ड्रामे जे हवाले सां या कहाणी जे हवाले सां या नाविल जे हवाले सां। सभ खां पहिरियां नाविल कहिड़ो हुयो
ऐं उन खां अलावा जेकॾहिं हिन वक़्तु जेके नावल आहिनि कहिड़ा कहिड़ा लिखिया था वञनि, औरत जेके आहिनि से नावल निगार कहिड़ियूं आहिनि, ऐं औरत अफ़साना निगार कहिड़ियूं आहिनि, मर्द अफ़साना निगार कहिड़ा आहिनि, विरहाङे खां अॻु नावल में ऐं अफ़साने में या ड्रामे में कहिड़ो कमु थियो, विरहाङे खां पोइ हिन वक़्तु अफ़साने ते, नावल ते, ड्रामे ते कहिड़ो कमु थी रहियो आहे, इन जे बारे में तव्हां खां क्वेश्चन पुटअप थी सघनि था। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हांखे मां नेक्स्ट जेको वीडियो हूंदो उन में इंशाअल्लाह ताला इहो बि ॿुधाईंदुमि त तव्हां खां डेमो थी सघे थो ऐं कहिड़नि कहिड़नि टॉपिक्स ते तव्हां खां डेमो थींदो ऐं तव्हां कीअं उन डेमे जी तयारी कंदो या कीअं परफॉर्म कंदो। हाणे अचूं था ड्रामे जे तरफ़, त ड्रामो बि जेको आहे सो सिंधी अदब में हिकिड़ो नसर जी सिंफ़ आहे, अहम सिंफ़ आहे। सिंधी अदब में वरी पहिरियों ड्रामो बि लैला मजनू हो जेको मिर्ज़ा कलिश बेगी लिखियो, ऐं अहिड़े नमूने सां ॿिया केतिरा ई मशहूरु ड्रामा सिंधी अदब में विरहाङे खां अॻु या विरहाङे खां पोइ हली रहिया आहिनि या लिखिजी रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु ड्रामे ते तमामु घणो कमु थी रहियो आहे ऐं नावल ते कमु थोरो घटि नज़र पियो अचे, पर नावल जी उहा सिंफ़ आहे जंहिं ते तमामु सुठो कमु थियो आहे, हिकिड़ो मयारी कमु थियो आहे। कहाणीअ जो कमु माशाअल्लाह अञा ताईं रवंदो आहे, नावल जो कमु बि रुकियो न आहे, रवंदो आहे, पर अफ़साने ऐं कहाणीअ जो कमु अञा उनखां वधीक तेज़ पियो नज़र अचे। ऐं ड्रामे जो जेको कमु आहे उहो बि अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठे नमूने सां हली रहियो आहे। हाणे मां सभ खां पहिरियां तव्हांखे नावल, कहाणी ऐं ड्रामे खां अलावा सवाना उमरी ऐं ऑटोबायोग्राफीअ जे बारे में तव्हांखे कुझु ॿुधाइणु पसंदि कंदुमि। त सवाना उमरी ऐं ऑटोबायोग्राफीअ जे बारे में बि तव्हां खां पोइ सुवाल पुटअप थी सघनि था त हिन वक़्तु जेको ऑटोबायोग्राफीअ ते कमु थियो आहे या मशहूरु ऑटोबायोग्राफी आहिनि जंहिंमें हक़ीक़त जा रंग बि भरियल आहिनि, उन में कुझु बि अहिड़ो को वधा न आहे, उहो मशहूरु जेके आहिनि से ऑटोबायोग्राफीज़ जे बारे में तव्हां खां सुवाल पुटअप थी सघनि था। सवान उमरीअ ते बि तमामु सुठो कमु थियल आहे ऐं सवान उमरीअ जे बारे में बि तव्हां खां सुवाल पुटअप थी सघनि था। ऐं उन खां अलावा मज़मून निगारी आहे। मज़मून निगारी में सभ खां पहिरियां जीअं मज़मून आहे, कहिड़ो मज़मून लिखियो वियो, कहिड़ो मज़मून जो जेको आहे सो हिकिड़ो मजमूओ शब्दी पधिरो थियो, या मज़मून ते हिन वक़्तु कहिड़ो कमु थी रहियो आहे, सहाफ़त आहे, सहाफ़त ते कहिड़ो कमु आहे, कहिड़ो कमु थी रहियो आहे, इन जे बारे में बि तव्हां खां पोइ सुवाल पुटअप थी सघनि था। उन खां अलावा सहाफ़त आहे, सहाफ़त जे बारे में तव्हां खां सुवाल पुटअप थी सघनि था। त हीअ मुख़्तसिर मां तव्हांखे थोरो तारीफ़ करायो त कहिड़नि कहिड़नि टॉपिक्स मां तव्हांखे सुवाल थी सघनि था जंहिंजी तव्हांखे तयारी करणी आहे, ऐं इन्हनि टॉपिक्स जी तव्हांखे लाज़मी तयारी करणी आहे। ऐं ख़ासि तौर ते मां ॻाल्हि इहा ॿुधाइणु ज़रूरी सम्झंदुमि त जेके असांजी सिंधी अदब जा दौर आहिनि उन्हनि खे तव्हांखे लाज़मी सुठे नमूने सां पढ़णो आहे। उन वक़्त जा अदीब ऐं जेके शाइर आहिनि उन्हनि खे सुठे नमूने सां पढ़णो आहे त जीअं तव्हां इंटरव्यू में सुठे नमूने सां तयारी करे सघो। हाणे बाक़ाइदा मां तव्हांखे टॉपिक जे हवाले सां जेको नेक्स्ट वीडियो आहे उन में इंशाअल्लाह हिकिड़ो टॉपिक खणी ऐं उन जे बारे में इंशाअल्लाह तव्हांखे तफ़सीली तरह सां ॿुधाइबो ऐं इंशाअल्लाह ताला उन जे बारे में अवेयरनेस बि। महिरबानी, थैंक यू।